दोस्तों अॼु मां तव्हांखे दुनिया जे मशहूर मैसेजिंग ऐप व्हाट्सएप जे बारे में ॿुधाईंदुमि। अॼुकल्ह जे दौर में पूरी दुनिया में 5 नंबर सभ खां वधीक डाउनलोड थींदड़ ऐप खे जेन कॉम ऐं ब्रायन एक्टन 2009 में ठाहियो हुयो ऐं जनवरी 2010 में इन खे रिलीज़ कयो हुयो। फेबरवरी 2016 ताईं व्हाट्सएप जा पूरी दुनिया में 1 अरब यूज़र हुया। एतिरे वॾे अंग में यूज़र्स जे करे व्हाट्सएप मैसेजिंग लाइ पूरी दुनिया में तमामु घणो मशहूर थी वियो। 19 जनवरी 2014 में फेसबुक 19.3 अरब डॉलर में व्हाट्सएप खे ख़रीदियो। व्हाट्सएप जा घणे में घणा यूज़र इंडिया में मौजूदु आहिनि। उईं त व्हाट्सएप पूरी दुनिया जी मशहूर ऐप थी चुकी आहे, पर हुन पंहिंजी डेवलपमेंट लाइ 1 रुपयो बि ख़र्च न कयो आहे। जेन कॉम ऐं ब्रायन एक्टन पहिरियों याहू कंपनी में कमु कंदा हुया। 2007 में याहूअ मां इस्तीफ़ा ॾींदे हिननि फेसबुक में नौकरीअ लाइ अप्लाई कयो, मगर हुननि खे नौकरी न मिली हुई। हर ॾींहुं लॻभॻि 1 अरब यूज़र व्हाट्सएप में शामिलु थींदा आहिनि। व्हाट्सएप जा कुल 55 मुलाज़िम आहिनि, जिन मां 34 इंजीनियर आहिनि, जेके मिली करे सॼनि यूज़र्स खे संभालींदा आहिनि। फेबरवरी 2015 में ग्लोबल ब्रांड्स जे रैंकिंग में व्हाट्सएप 6 नंबर ते हुयो। व्हाट्सएप ते तक़रीबन 100 करोड़ ग्रुप ठहियल आहिनि। हिकु आम व्हाट्सएप यूज़र हिकु महीने में लॻभॻि 1000 मैसेज मोकिलींदो आहे। फेसबुक ते जेतिरियूं बि सेल्फीज़ शेयर थींदियूं आहिनि, तन मां 27% व्हाट्सएप ते शेयर थींदियूं आहिनि। व्हाट्सएप जो बानी जेन कॉम, जंहिंजो ताल्लुक़ु हिकु ग़रीब घराणे सां हुयो, पर अॼुकल्ह हू दुनिया जे अरबपति माण्हुनि मंझां आहे। व्हाट्सएप सॼी दुनिया में सभ खां तेज़ीअ सां तरक़ी कंदड़ कंपनी आहे। 9 मई 2014 ते ईरानी हुकूमत व्हाट्सएप जो इस्तेमालु उन जे मुल्क में बैन करे छॾियो हुयो। 2015 में कंपनीअ व्हाट्सएप खे पेड करे छॾियो हुयो, पर 18 जनवरी 2016 में वरी कंपनीअ इन खे फ्री करे छॾियो हुयो, छो त घणनि यूज़र्स वटि पेमेंट करण लाइ क्रेडिट कार्ड न हुयो। छा तव्हांखे ख़बर आहे त व्हाट्सएप जो 1 साल जो टर्नओवर नासा जे बजट खां वधीक आहे ऐं व्हाट्सएप जी कमाई जमैका, आइसलैंड ऐं उत्तर कोरिया जहिड़े मुल्कनि जी सालाना कमाईअ खां बि वधीक आहे। दोस्तों अगर तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।